अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां कुंदन कुमार। अज कुंदन वाइफ तां असीं आवां खणी आया आहियूं सिंधी नसर में। अज असीं ॻाल्हाईंदासीं शेख हयाज़ ते। शेख हयाज़ जे किताब जे का ककोरिया कापड़ी ते। असां सां गॾु साईं नूर जल्दी साहब जी कुंदन ही किताब शेख हयाज़ जो आहे जे का ककोरिया कापड़ी। पर उन खां अॻु में जेकॾहिं सिंधी नसर जी ॻाल्हि कजे थी त सिंधी नसर उन में तमामु घणी रवानी रही आहे ऐं सिंधी नसर जे पस मंज़र में वरी उहा ई ॻाल्हायल ज़ुबान आहे जेका सिंध जे लखें ॻोठनि में ॻाल्हाई वञे थी ऐं उनजो पंहिंजो रसचस आहे। उतां जी ज़राअत, उतां जो माल, उतां जूं रीतियूं रस्मूं, उतां जी सॼी सकाफ़त उन में झलके थी ऐं उहा उनखे ख़ूबसूरत करे थी। मथां वरी सिंधी नसर उन सां गॾे ॿियूं ज़ुबानूं अची गॾियूं, जीअं फारसी हुई, अरबी हुई ऐं तंहिंखां बाद में अंग्रेज़नि जो हिते दौरु आयो त उहे बि उन सां शामिलु थिया, या हींअर कंप्यूटर जो दौरु हले थो त उन ते हलंदड़ ज़ुबानूं आहिनि। त सिंधी नसर ईअं ॾींहों ॾींहुं शाहूकार थींदो रहियो आहे ऐं सिंधी नसर में कहाणी आहे, मज़मून आहिनि या ॿियनि जिन बि नसर जे सिन्फ़ुनि ते लिखियल किताब आहिनि, तमामु सुठा किताब आहिनि। अॼु असांजे पेश नज़र शेख हयाज़ साहब जो ख़तनि जो किताबु आहे जे का ककोरिया कापड़ी, जंहिंमें एकट जे दौर में लिखियल ख़त आहिनि जेके उन ख़त मोहम्मद इब्राहिम जोए खे लिखिया हुआ ऐं उन्हनि ख़तनि में हुन तमामु घणनि मौज़ूअनि खे छेड़ियो आहे ऐं हिन किताब ते कंहिं वक़्त में पाबंदी बि लॻी हुई ऐं किताब 1963 में पहिरियों दफ़ो छपियो। असीं हुनजे ख़तनि जा कुझु टुकड़ा पढ़ूं था जंहिंमां असांखे अंदाज़ो थींदो त शेख हयाज़ कीअं ॿोली जी शाइरी सां गॾोगॾु नसर जे सूरत में बि ख़िदमत कई आहे। हाणे हीअ ख़त आहे जंहिंमें हुनजो टुकड़ो शुरू थिए थो त वॾपिड़ो वसी रहियो हो, सांझी पंहिंजे सांवरड़ी सूंहं सां छमछम कंदी थे आई। मुंहिंजो ध्यानु कंहिं खूह जे पातार में पेई वियो ऐं हुनजे पाणीअ में चंड सितारनि जे पाछे खे हक़ीक़ी सम्झी ॻोल्हे रहियो हो। तारीख़ जी इर्तिका सम्झ खां केतिरी न परे आहे। कोई इम्कान खां बईद वाक़ियो उनजी वाग मोड़े उनखे केतिरो न मंज़िल खां हटाए थो छॾे। तारीख़ में कंहिं बि शऊरी क़ुवत जी तलाश अजाई आहे। वाक़ई ग़ालिब जो इहो शहर त वक़्त जो घोड़ो डोड़ी रहियो आहे ऐं न उनजी वाग में हथ आहे ऐं न रकाब में पेर। तारीख़ी नुक़्ते नज़र खां केतिरो न सही आहे। हिन नंढे खंड जी तारीख़ मार्क्स जे जदुलियाती मादियत खे कहिड़ो न ग़लति साबित थी करे। हितां जी तारीख़ फ़क़ति इतफ़ाक़ी हादसनि जो हुजूम आहे जंहिंमें कोई इर्तिकाई शऊर नज़र नथो अचे। जेकॾहिं मूंसां बि को कंहिं काइनाती इर्तिका मादी या ग़ैर मादी ते बहस करे त मां हुनखे फ़क़ति ही जवाबु थो ॾियां, मूंखे ख़बर आहे त सिंधू बिना के सबब जे वहकिरो फेराए अरोड़ खे नास करे छॾियो। मींहं बीहण जो को इम्कान नज़र न थे आयो। रहद ज़ोर सां रड़ियूं थे कयूं, ॼण त कोई ज़ख़्मी शींहुं गजी रहियो हो। परियां बिजली टड़काट कंदे ऐं पहाड़ियुनि जा हाम फाड़े पातार में पेई वेई। असां सोचियो त राति जे अंधारे खां कालका जी गुफ़ा ताईं पहुची वञूं ऐं पोइ मींहं में भिॼंदा पथरनि ते थिड़ंदा थाॿड़ंदा अची गुफ़ा वटि पहुतासीं ऐं हुन गुफ़ा जे ॿाहिरां कोठी हुई जंहिंमें ॿ ॾियाटियूं एतिरे सुकून सां ॿरी रहियूं हुयूं गोया उन्हनि जी जोत खे काई परवाह न हुई। ॿाहिरि तेज़ हवा, तूफ़ान, मींहुं ऐं गजगोड़ आहे ऐं बिजली टड़काट कंदी किरी रही आहे। उते हिकिड़ो ॿुढड़ो संत वेठो हो जंहिं उथी असांजी आज्ञा कई। हुनखे पांडीचेरी जे अरबंदो घोष जहिड़ी सिधी ॾाढ़ी ऐं सनी हाठी हुई ऐं हिन जूं अखियूं ॿिनि ॾियाटियुनि वांगुरु ॿरी रहियूं हुयूं। बाबल, हिन वेला हिते कीअं आया आहियो? हुन पुछियो। कालका देवी खे ॾिसण आया आहियूं बाबा, मूं जवाबु ॾिनो। हुन मुंहिंजे मींहं में बिनल मग़रबी लिबास खे हैरत सां ॾिसी पुछियो, बाबल तूं मुस्लमान आहीं? न बाबा, मां इंसान आहियां। मां मुस्लमान, हिंदू, ईसाई, यहूदी, आतशपरस्त सभु कुझु आहियां ऐं साॻे वक़्तु कुझु बि न आहियां। मां हिन अरोड़ जी सदियूं पुराणी मिटी आहियां। मां मदन मस्त आहियां। मां कालका जी गुफ़ा आहियां जंहिंमें हिकु न पर हज़ारे देवियूं आहिनि जिन मूंखे घड़े छिले संवारे सिंगारे सारी उमिरि पूॼियो आहे। बाबा, तूं हुनखे छा कंदे त मां केरु आहियां? शायदि मां ख़ुदि बि हिन तलाश में आहियां
त मां केरु आहियां, बहरहाल मां तो वटि महिमान आहियां, शायदि तूं इहा ॻाल्हि महसूसु करे सघे त मां महिमान आहियां, छो त इहा ॻाल्हि मुंहिंजे कंहिं बहुमतनि महसूसु न कई आहे। शायदि तूं मुंहिंजी आज्ञा करी हिकु वैरागी रागी थी जंहिंजी सारी उमिरि सूंहं जे सोदाह में गुज़री आहे, जंहिंजी घड़ी घड़ी में प्यार जी पीड़ा आहे, जंहिं सारो वक़्तु इंसान ऐं हुनजे अमन ऐं उन्नति जा गीत ॻाया आहे। त हाणे ही शेख हयात जे नसर जो अंदाज़ आहे जंहिंमें हू लफ़्ज़ त ॾाढा ख़ूबसूरत पेश करे थो, पर हुन सां गॾोगॾु जेके नवां ख़्याल अहिड़ा ॾिए थो, नित नयुनि शयुनि खे हू खणे थो, जीअं हाणे लफ़्ज़नि में हू ओसीकियत भरण जी कोशिशि करे थो त जीअं जॾहिं चवे थो त वॾो फुड़ो वसी रहियो सांझी पंहिंजे सांवरड़ी सूंहं सां छिम छिम कंदी थी आई। हाणे सांझे जे अचण खे हुन केॾो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो आहे। वरी अॻिते अची तारीख़ ते हू इहो लिखे थो त तारीख़ खे कोई इर्तकाई शऊर नज़र नथो अचे। हाणे इहो तारीख़ लिखण जो तमामु अहम नुक़्तो आहे त तारीख़ खे इर्तकाई शऊर आहे या न आहे। तारीख़ पंहिंजे वाकुरे में जॾहिं हले थी त उहा कीअं हले थी ऐं हिनखे इर्तकाई शऊर खे एवोल्यूशनरी कॉन्शियसनेस अयाल सॼो आहे ऐं पंहिंजे सिंध जे तारीख़ ते बि हिन ते बहस कयो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं मींहुं घणो हुनखे नज़र अचे थो त मींहं जे बीहण जो त उहो इम्कान करे थो, ॻाल्हि करे थो त मींहुं हाणे हुनजे बीहण जो को इम्कान न आहे। ऐं हुन सां गॾोगॾु विज जे लाइ लिखे थो रद ज़ोर सां रड़ियूं थिए कयूं। हाणे इहो रद लफ़्ज़ अरबीअ जो आहे जेको हुन इस्तेमालु कयो आहे, कीअं हू ख़ूबसूरती सां हुनखे इस्तेमालु करे रहियो आहे त रद ज़ोर सां रड़ियूं थिए कयूं, ॼण त कोई ज़ख़्मी शींहुं गदी रहियो हो, परियां बिजली टड़काट कंदे किरी ऐं पहाड़नि जा हां फाड़े पातार में पही वेही। हाणे इहा अयाज़ जे नसर जी ख़ूबसूरती आहे। ऐं हू अॻिते अची पंहिंजी ॻाल्हि खे उन जो बुज़ुर्ग वेठो हो उन बुज़ुर्ग जे सुवाल जे जवाब में जॾहिं पेश करे थो मां इंसान आहियां, ऐं हू पंहिंजे इंसानियत जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे ऐं चवे थो त मुंहिंजी सॼी उमिरि सूंहं जे सोदार में गुज़री आहे, जंहिंजे घड़ी घड़ी में प्यार जी पीड़ा आहे, जे सारो वक़्तु इंसान ऐं हुनजे अमन ऐं उन्नतीअ जा गीत ॻाता आहे। हाणे इहो नसर अयाज़ जो नसर आहे जंहिंजी छाप हिन वक़्त जे नसर ते बि आहे। ऐं शेख हयात उन नसर में न रुॻो सुठी ॿोली ॾिनी आहे, उन सां गॾोगॾु तमामु सुठा ख़्याल आंदा आहिनि। हिकु ॿियो ख़त आहे, उन ख़त में हू वरी अदब जापानी शाइरीअ जे जड़ इंसानी रूह में आहे, जंहिंमां लफ़्ज़नि जा लातादाद गुलफुल उछरनि था। इंसानु घणो कुझु ॾिसे ऐं ॿुधे थो। हू जंहिं तसवर में हक़ीक़त खां मुतासिर थिए थो, उनजे रंग में पंहिंजे जज़्बात ऐं एहसासनि खे रंगे पेश करे थो। अहिड़ो कहिड़ो इंसानु आहे जो बुलबुल खे मौसम गुल में ॻाईंदो ॾिसे या ॾेडर खे पाणी में जुंगारींदो ॾिसी न शहर चवे। शहर इहो आहे जो ज़मीन आसमान खे जुंबश में आणे, अणलख दोयतन देवताउनि में दया पैदा करे, जो मर्द औरत जे रिश्ते खे ज़्यादा खुशगवार बणाए ऐं जो जंग जो जवाननि जी हौसला अफ़ज़ाई करे। मथिएं तबसरे जे तजरीअ में ज़ाहिर थिए थो त जापानी शाइर जे नुक़्ते नज़र खां नंबर 1 शहर माफ़ौकुल फितरत हस्तियुनि खे मुतासिर करे सघे थो। जा ॻाल्हि मशरिक़ ख़्वा मग़रब जे अक़ीदे जे ख़िलाफ़ु आहे, जंहिं मुताबिक़ माफ़ौकुल फितरत हस्तियूं पाण शाइर जे रूह ऐं ज़ुबान खे मुतासिर कनि थियूं। मिसाल तौरु रूमी अला मौलाना जामीअ जो चयल हेठियों शहर मौलवी ओ मानवी ओ मसनवी हस्त क़ुरान दर ज़ुबान पहलवी, या ग़ालिब जो ही शहर आते हैं गैब से ये मज़ामीन ख़याल में ग़ालिब शरीर खामे नवाए सरोश है, या शाह लतीफ़ जो ही शहर तूं सपड़ आऊं सेकड़ू तूं दातार आऊं ॾॾ सुणी तुंहिंजो सॾु कुले पातम कीनरो, या अलामा इक़बाल जो पंहिंजे किताब बाल जबरील जो उनवान ॾियणु। फ़न नंबर 2 फ़न पंहिंजे हैरत अंगीज़ तख़लीक़ात जे बावजूदु इंसान जी कोशिश खां बईद न आहे ऐं इंसान खे फ़नी तख़लीक़ात लाइ ॿी कंहिं बि इमदाद जी ज़रूरत न आहे। ज़ोरायोकी इन हालत जो हेठियों तफ़सील पेश कयो आहे, जंहिंखां मुतासिर थिए इंसान शहर चवंदा आहिनि। जॾहिं हू बसंत जे बाग़ में टिडल बुखड़ियूं ॾिसनि था, जॾहिं हू सरव जे सांझे में छणंदड़ पननि जो आवाज़ ॿुधनि था, जॾहिं हू बर्फ़बारी ॾिसी थधो साह भरे आरसी में पंहिंजे पेशानी ते गुज़रंदड़ वरहनि जा पेरा ॾिसनि था
ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जे इख़्तिसार ते सोचणु लॻनि था जॾहिं हू केतिरो ई वक़्तु फारग़ुल बार रहनि था ऐं पोइ क़िस्मत उन्हनि खे तनाई दिगार में धिको ॾिए थी या जॾहिं उन्हनि जो महबूब उन्हनि सां बेवफ़ाई करे थो। नंबर 3, शहर मोहबत जा तालुकात पैदा करे उन्हनि खे ख़ुशगवार ऐं इस्तवार बणाए थो। इहो तख़यलु 9हीं ऐं 10हीं सदी जे जापानी उमरा जे इश्कबाज़ी जे तरीक़े ते पैदा थियो। हू शाइरी जे ज़रिए लिखी छुपी इश्क कंदा हुआ। जॾहिं बि कंहिंखे कंहिं सां मोहबत जो इज़हार करणो हूंदो त हू खेसि कोई हस्बे हाल इश्क या शेर लिखी मोकिलींदो। इहो मोहबत जे इज़हार जो तरीक़ो फ़ारसी ऐं हिंदी शाइरी लाइ नई ॻाल्हि न आहे। चयो वञे थो आक़िल ख़ान ज़ैबुन निसा खे 12 दरी में ॾिसी चयो हो, सुर्ख़ पोशे बलबे बाम नज़र में आया, जंहिं ते हुन जवाबु ॾिनो हो, न बिज़ारी न बिज़ोर व न बिज़र में आया। सरमद शहीद पंहिंजे महबूब अबेचंद ठटे जे सोनारे छोकिरे मुतक़ रुबाई लिखी हुई, हुन ताईं पहुचाई हुई। मूंखे रुबाई जी फ़क़ति हिकु सिट यादि आहे, ख़ुदा मन अबीचंद हस्ती या ग़ैर हिंदी शाइर जे बारे में बि हुन हेठि लिखियो आहे। पोइ हीअं पोइ अॻिते हिन ते बहस कंदो वञे थो त जेकॾहिं शेख अयाज़ जे इन ख़त खे ॾिसिजे त इन ख़त में बिल्कुलु शाइरी मुतलिक़ तनक़ीद जा हिकिड़ा बहितरीनु नुक़्ता बयानु कयल आहिनि, जंहिंमें जापानी शाइरी बाबति हुन ज़ोरायोकी जी ॻाल्हियुनि खे बुनियादु बणाए लिखियो आहे त शहर माफ़ोकुल फितरत हस्तियुनि खे मुतासिर करे सघनि था ऐं फ़न पंहिंजे हैरत अंगेज़ तख़लीक़ात जे बावजूदु इंसान जी कोशिशि खां बैद न आहे। शहर मोहबत जा तालुकात पैदा करे उनखे ख़ुशगवार बणाए सघनि था। त इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके न रुॻो सुठो नसर इन्हनि में लिखियलु आहे, नसर में पेश कयल आहिनि, पर नसर में पेश कयल इंतिहाई सुठा तनक़ीदी नुक़्ता आहिनि जेके शाइरीअ जे कंहिं न कंहिं रूप खे निर्वार कनि था। त शेख अयाज़ पंहिंजो ख़्यालु इंतिहाई ख़ूबसूरत नसर में न रुॻो जे कोरे कापड़ी में पेश कयो आहे, पर हुन सां गॾोगॾु हुन पंहिंजी आत्मकथा कहाणियूं ऐं जेके अख़बारुनि जा एडिटोरियल लिखिया आहिनि उन में बि तमामु ख़ूबसूरत नसर पेश कयो अथसि। उन सां गॾोगॾु हुनजो नसरी नज़म आहे, जेका शाइरी आहे नसराणी शाइरी आहे, उहा बि ॾाढी ख़ूबसूरत आहे। सो सिंधी नसर ईअं ॿोलीअ ऐं ख़ूबसूरत ख़्यालनि सां मालामाल आहे।